ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा भक्ति जे विच में वेठी आहियां। निराकार बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा भक्ति बाबा परमात्मा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए। हाणे असां बाबा जा महावाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा से बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था मिठी मिठी ॿार। बाबा चवंदा आहिनि हिकु थींदी आहे रूहानी यात्रा, थींदी आहे जिस्मानी यात्रा। ये रूहानी यात्रा, रूह मतिलबु आत्मा, ऐं जिस्मानी यात्रा मतिलबु शरीर सां गॾु जेके माण्हू यात्रायूं करनि था, अलॻि अलॻि मंदिर गुरुद्वारा अलाए किथे किथे वेंदा आहिनि यात्राउनि ते, त उहा आत्मा शरीर सां गॾु वेंदी आहे। उहा आत्मा खे हिकु सेकेंड जो दर्शन करणो हूंदो आहे, हिन करे आत्मा पंहिंजे शरीर सां गॾु एॾी परे परे वेंदी आहे। केॾा धक्का खाईंदा आहिनि, केॾो धन ख़र्च थींदो आहे, ऐं हिकु सेकेंड बसि हुन मूर्ति या कंहिंजी बि दर्शन करणु वेंदा आहिनि, बसि थोरे समय जे लाइ। ऐं रूहानी यात्रा छा? असां घर वेठे जेको बि जाते बि तव्हां सम्झो, अगरि परमात्मा भॻवान खे तव्हां जाते बि मञो था, वैसे त परमात्मा परम धाम में रहंदो आहे, अगरि तव्हांखे लॻंदो आहे फलाणे फलाणे मंदर या फलाणे फलाणे जॻह ते जाते बि तीर्थ स्थान ठहियल आहिनि, उते असांखे सुठी अनुभूति थींदी आहे, शांती मिलंदी आहे, त तव्हां घर वेठे बि हुन शांती जो अनुभव करे सघंदा आहियो। छो कीअं? जॾहिं असां हुन हिकु बार उहा जॻह ॾिठी हुजे न ॾिठी हुजे, अगरि ॾिठी हुजे उते महसूसु कयो हुजे, त उहो महसूसु करण जी फीलिंग तव्हांजी आत्मा में हूंदी आहे। तव्हां घर वेठे बि जॾहिं कंहिंखे वर्णन कंदा आहियो न की उते अहिड़ो हुयो, हीअं थींदो, एॾो मज़ो ईंदो आहे, त जीअं हुन समय तव्हांजी आत्मा हुते ई आहे। तव्हांजी आत्मा हुन देवी या देव या टिकाणनि जे दर्शन करे हुन टिकाणे में ई तव्हांजी आत्मा आहे। शरीर भले हिते वेठो आहे, लेकिन मन ऐं बुद्धि सां मन जेको अनुभव कई शांती जो, बुद्धि जो न दृश्य ॾिठई, भई बुद्धि सम्झो कैमरो हूंदो आहे, माण्हू फोटो खीचे ईंदा आहिनि न कैमरे में, फोटो रखंदा आहिनि, पर तव्हांजी बुद्धि में बि उहा अथव फोटो, त बुद्धि में फोटो आहे, फीलिंग असांजी मन में आईसीं, उहो अनुभव जो करे आयासीं। त तव्हां घर वेठे रोज़ जॾहिं चाहियो हुतां जो अनुभव करे सघंदा आहियो। हिनखे चइबो आहे तुंहिंजी रूह उते वञी करे यात्रा करे आई वापसि। घणो हिकु सेकेंड लॻियो न, त सोचियो, सम्झो तव्हांखे वैष्णो देवी ते ॾाढो सुठो अनुभव थींदो आहे, हुन मूर्ति खे ॾिसी तव्हांखे ॾाढो सुठो लॻो, त उहो अनुभव त तव्हांजी आत्मा में अथव ई सही, उहो मूर्ति जी शकल तव्हांजी बुद्धि में आईसीं, बसि यादि करो, उते पहुचो, हुनजो दर्शन करो, वापसि घर पंहिंजे हिन घर में तव्हां पहुचो, तव्हांखे लॻंदो की हा मां सेकेंड जे लाइ जीअं त काॾे हवई हुयमि। हीअं असांजी आत्मा, वैसे बि आत्मा जो जेको मन बुद्धि आहे न, आत्मा न वई, लेकिन असांजो मन ऐं बुद्धि होॾे विया। असांजी छोकी मन में न हिकु तरंगियूं जीअं हूंदियूं आहिनि, त मन जीअं कुझु सोचंदो आहे न, त असांजी तरंग ई हुते वेंदी आहे, पोइ बुद्धि सां अनुभव करे ईंदा आहियूं, असांखे लॻंदो आहे जीअं मां हुते थी आहियां सेकेंड जे लाइ, ज्यादा सेकेंड वेहणो हुजे त वेठो वियो बि, त इहे असांखे अभ्यास आहे की तव्हां अगरि कहिड़ी बि जॻह जे लाइ अनुभव करणु चाहींदा आहियो, तव्हांखे हुते ॾाढो सुठो लॻंदो आहे, तव्हां हिते वेठे वेठे हुन जॻह जे बारे में, हुन व्यक्ति जे बारे में सोचंदव न, त जीअं तव्हां हुन व्यक्ति वठी आयो, तव्हां हुन व्यक्ति सां मन ई मन तरंगनि सां ॻाल्हायो था, जीअं त असां उन
सां गॾु जॻह जो अनुभव करूं था त बाबा चए थो इहो थींदो आहे, आत्मा न वेंदी आहे, मन बुधी वेंदो, मन हुन तरफ़ लॻल हूंदो आहे, बुद्धि होॾे लॻल हूंदी आहे। त हुन सां पोइ आत्मा खे लॻंदो आहे कि हा मूंखे अनुभूति थी। जे कोई चईंदो न हा मां बि हीअं पई सोचां, मां बि तव्हांखे यादि ई पई करां, त छा थियो, न त असां शरीर सां गॾु हुनखे फ़ोन कयो पहिरियों, न असां इहे कंहिंखे चराए करे मोकिलियो भई मां तोखे यादि थी करां, तूं बि मूंखे यादि। जीअं असां मन में जंहिं व्यक्ति जे बारे में वीचार कंदा आहियूं न, त असांजी मन जी तरंगियूं हुन व्यक्ति जे मन खे, हुन व्यक्ति जे मन ते पहुचदियूं, त हुनखे बि उहो ॻाल्हि की तव्हांजो मन सोचे थो न, उहो बि उहो ई सोचंदो। पोइ तव्हां मिलंदव त चईंदा हा मां बि हाणे इहे ई पई सोचां। त भले असां शरीर सां दूर आहियूं, लेकिन मन बुद्धि सां असां जीअं त हिक ॿिए सां गॾु ई आहियूं। त ईअं ई बाबा चए थो अञा ताईं त तव्हां इहे दुनिया में जेका तीर्थ स्थान आहे, जाते असां भॻवान खे सम्झूं था कि भॻवानु आहे, कॾहिं चऊं था हिते भॻवानु आहे, कॾहिं यादि मथे था करूं, मथां वारे खे सॾु था करो, कॾहिं चओ था हिते हुते भॻवानु आहे। इहे मुंझियार त आईसीं। त बाबा चए थो भले तव्हांखे अगरि हिते बि किथे लॻे थो मां आहियां, त हुते बि तव्हां हिते घर वेठे वेठे बि हुनजो अनुभव करे सघंदा आहियो। छो पंहिंजे शरीर खे तकलीफ़ था ॾियो, छो पंहिंजो धन ख़र्च था करो, छो एॾी महिनत था करो। पैसे अगरि तव्हांखे सच्चे तीर्थ जो यात्रा करणी आहे, अगरि परमात्मा सां सच्चे में तव्हांखे मिलणो आहे, त हाणे तव्हांखे परमात्मा जी पहचान मिली वई। भई परमात्मा कहिड़ा, भॻवानु कहिड़ा, जेको अशरीरी अजन्म निराकार आहे, ऐं उहो किथे रहंदो, हिन सृष्टि खां परे, चांद तारे सूर्यनि खां परे, कृष्णनि जी दुनिया खां बि परे, ओ निराकारी दुनिया में असांजो बाप भॻवानु परमात्मा रहंदो। त असांखे हिते घर वेठे वेठे असां पंहिंजे मन सां परमात्मा खे यादि करूं। मां हाणे निराकार रूप में परमात्मा खे यादि थी करां, ऐं पंहिंजी बुद्धि खे काॾे वठी वञो, मथे। छो जो बुद्धि में रास्तो हूंदो आहे न, बुद्धि में रास्तो पतो लॻी वियो आहे भई परम हिन सृष्टि खां परे, चांद तारे सूरन खां परे, कृष्णनि जी दुनिया खां बि परे, पोइ निराकारी दुनिया में ॾिस मुंहिंजो बाबा वेठो आहे निराकार रूप। हिकु सेकेंड में परमात्मा सां मिलन मनायो, पंहिंजे पाण खे निराकार आत्मा सम्झो, निराकार परमात्मा खां शक्तियूं वठो, हुनखे जेको मन जी ॻाल्हियूं चइणो अथव हुनखे चओ, वापसि हिन सृष्टि ते तव्हांखे लॻंदो मां मथे थी आई आहियां। हीअं थींदो आहे जीअं असां वेठे वेठे असां कंहिं जॻह जे लाइ सोचंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे असां हुते थी आया आहियूं हाणे, पर हिते हेठि त आहे न भॻवानु, भॻवानु त मथे रहंदा न, तॾहिं त असां हुनखे सॾु था करूं, तॾहिं त असां चऊं था मथां वारो ॼाण, तॾहिं त सभई माण्हू मथां जी तरफ़ इशारो कंदा आहिनि। हर धर्म स्थापक मथां जे बारे में इशारो कंदा आहिनि, हर माण्हू चईंदो मथां वारो ॼाणे। त इन जो मतिलबु त साफ़ आहे न, भले तव्हां हेठि केतिरा बि अलॻि अलॻि तीर्थ स्थान ठाहियो, पर तव्हांखे बि पतो आहे भॻवानु मथे ई रहंदो, इहे त ईअं ई ठाहे करे रखिया आहिनि। बुद्धि सां अगरि असां सम्झूं त समझदार माण्हू त कॾहिं बि हेॾे होॾे न भटकंदो, जॾहिं चईंदो भई मथे भॻवानु त मां हेॾे वॾा छो भटकां। समझदार व्यक्ति ईअं ई कंदो न। परमात्मा बि असांखे हाणे समझदार ठाहिणा आहे। बाबा चए थो चलो ठीकु आहे, तव्हां बि सम्झी सां कर्म कयो, एॾो ख़र्चो करे करे मुंहिंजा अलॻि अलॻि मंदर गुरुद्वारा ठातव, मस्जिदूं ठातव, लेकिन त बि तव्हां चओ था मथे, हाणे मां तव्हांखे पंहिंजो असली जॻह जे बारे में ॿुधाइण आयो आहे, त हाणे त कम से कम समझदार थियो न। हाणे त कम से कम पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मथे पंहिंजो बुद्धि योग लॻायो, पंहिंजी मन सां मूंखे यादि करो भई हाणे मां पंहिंजे बाप परमात्मा खे यादि थी करां निराकार रूप में, मन में निराकार परमात्मा जी यादि हुजे, ऐं बुद्धि सां असां किथे हुजूं, मथे।
जेतिरो समय चाहो जॾहिं चाहियो त मथे परमात्मा सां मिलण वञी सघंदा आहियो। शरीर थोड़ी छॾिणो आहे, मन सां यादि करिणो आहे, बुद्धि खे होॾे लॻाइणो। जीअं तव्हांजो मन सॼो ॾींहुं कुझु न कुझु सोचे ई थो, बुद्धि किथे न किथे लॻल ई आहे, लेकिन समय कढी करे कर्म कंदे में बि ज्यादा जेको असां डेली कमु कंदा आहियूं हुन में त कुझु वीचार करण जी ज़रूरत न हूंदी आहे, हुन में त कोई बुद्धि लॻाइण जी ज़रूरत न हूंदी आहे। अगरि हूंदी बि ऐं असां परमात्मा खे पंहिंजी मन बुद्धि सां कर्म कंदे बि असांजो मन बुद्धि मथे लॻल हुजे त बि असांखे परमात्मा कर्म कंदे हुए बि असांखे मदद करे सघंदो, असांखे सावधानी ॾेई सघंदो, ॿियो असांजो कमु सुठो थी वेंदो। त बाबा चए थो हिन असांखे अगरि इहा आदत पइजी वई न मन बुद्धि सां बाबा खे यादि करण जी, त असां कर्म हेठि करूं था लेकिन बुद्धि असांजी मन बुद्धि असांजो मथे लॻल हुजे, कर्म कंदा रहियूं त बि केॾो सुठो आहे न। वैसे बि कर्म कंदे बि माण्हू कंहिंजे न कंहिंजे बारे में सोचंदो रहंदो उल्टो सुल्टो, जेका सुठो त परमात्मा खे यादि करो त उहो तव्हां सभु कुझु उहो सभु बोझ सभु परेशानी उहो उनजी शक्ति सां सॉल्व थी वेंदी। ऐं इहो ई सचो सचो तीर्थ आहे, इनखे चइबो आहे रूहानी यात्रा। असांजी रूह, असांजी आत्मा शरीर खां निकिरी न वेंदी आहे। जीअं कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कंहिंजो श्राद्ध, पहिरियों चईंदा हुया ईअं कि कंहिंजी आत्मा कंहिंमें आई ऐं श्राद्ध जे समय पोइ ईअं ईअं ॿुधाए पई पंडित में आई, त आत्मा खे शरीर मां निकिरी न ईंदी आहे, उहो त हुनजे मन ऐं बुद्धि खे परमात्मा हुनजी श्रद्धा अनुसार उहो अनुभव कराईंदो कि भई उहो ई आत्मा अची करे ॻाल्हाए थी। ही कोई आत्मा किथां निकिरी न ईंदी आहे, आत्मा निकिरी वञे त मुर्दो थी वञे, माण्हू सम्झनि मरी वियो, जलाए त त बाबा चए थो ईअं ई असांजी आत्मा न निकिरंदी, लेकिन असां जॾहिं मन बुद्धि सां परमात्मा खे यथार्थ तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहियूं, यादि कंदा आहियूं न, त इहा थींदी आहे रूहानी यात्रा। ॾिसो यात्रा ते वेंदा आहियूं माण्हू, कहिड़ी बि यात्रा ते वेंदा आहिनि त सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि न, सिर्फ़ु छा यादि रहंदो, मूंखे फलानी देवी ऐं देव या देवी थी, या किथे बि तव्हां दर्शन करण था वञो यादि रहंदो त सॼो समय की मां उनजो दर्शन करण थी वञा। दर्शन जेसि ताईं दर्शन न थिए तेसि ताईं कुझु घर बार आदि कुझु यादि ई न हूंदो, बसि बुद्धि असांजी मन बुद्धि हुन तरफ़ ई लॻल हूंदी आहे। ऐं यात्राउनि में कॾहिं कॾहिं तकलीफ़ बि थींदी आहे, ऐं बारिश जे समय हिन समय माण्हू यात्रा करणु वेंदा आहिनि, तकलीफ़ूं बि ॾाढियूं थींदियूं आहिनि। त इहे छो छोजे बाबा चए थो जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव न ऐं मूंखे निराकार रूप में यादि कंदा आहियो त यात्रा मतिलबु हूंदी आहे त कंहिंजी यादि में काॾे वञूं था, कंहिंसां मिलणु, भले कुझु बि थी वञे, आंधी तूफ़ान, कुझु बारिश बाढ़ कुझु बि थी वञे, लेकिन मूंखे त हुनजो दर्शन करिणो ई आहे। इहे ई उद्देश्य, इहे ई मन में हूंदो आहे न यात्रा करणु वेंदा आहियूं त बाबा चए थो कि हाणे तव्हांखे न रोज़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। असां लक्ष्य रखियो कि हाणे मूंखे यादि करिणो आहे, मतिलबु इहा रूहानी यात्रा असांजी शुरू थी वई जॾहिं खां असां यादि करणु शुरू कयो। पोइ जॾहिं असां यादि करणु वियूं त मन में ॿिया वीचार या अहिड़ियूं ॻाल्हियूं या कोई कमु या ईअं सभु यादि अचे त असांखे हुनखे ध्यानु न ॾियणो। अगरि ज़रूरी जो कमु आहे उहो पंहिंजो कमु आदि सभु निपटाए करे पोइ वियो थोरी देरि की हाणे मां परमात्मा खे परम धाम में यादि थी करां, मां हुन वटि वञा थी मन बुद्धि। पोइ मन में कोई बि वीचार अचनि, बाबा चए थो हिन रूहानी यात्रा में न मन जा वीचार तूफ़ान लाहींदा आहिनि। कॾहिं कोई संकल्प ईंदो की भई कॾहिं छा त जीअं बाबा चए थो जिस्मानी यात्रा में तव्हां कंहिंखे ध्यानु न ॾींदा आहियो न, ईअं ई मन जे वीचारनि खे ध्यानु न ॾियो। बसि पंहिंजे लक्ष्य रखो कि मूंखे त निराकार रूप में मन में यादि करिणो आहे, ॿियो कोई बि वीचार अचिणो आहे त ईंदो त मां ध्यानु न ॾींदमि। त हिन रीति
बाबा चए थो हिन रूहानी यात्रा में भी तूफ़ान अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं, कहिड़ी मन जा वीचार, कॾहिं शरीर में कुछ थींदो, कॾहिं छा, त असां बाबा चए थो ये रूहानी यात्रा त तव्हां लेटे लेटे भी करे सघंदा आहियो, छो हिन में शरीर जो त कमु आहे न, सिर्फ़ु अखियूं खुलियल हुजनि। ये रूहानी यात्रा ॾाढी सहज आहे न, ॾिसो हिन में कोई धन भी न ख़र्च करिणो आहे, काॾे शरीर खे तकलीफ़ भी न ॾियणी आहे, कुछ खाइण पीअण भी न छॾिणो आहे, काथे असांखे काथे वेंदा आहिनि त पैदल पैदल वेंदा आहिनि, भी हिते पैदल पैदल वञिणो, कोई भी तकलीफ़ न आहे हिन रूहानी यात्रा में, ऐं असां सच्चे सच्चे भॻवान सां मिलूं था, उहे त मूर्तियुनि खे ॾिसी ईंदा। हालांकि बाबा भावना जो भाड़ो ॾींदो आहे, तव्हां अगरि जीअं श्रद्धा सां हुन पत्थर जी मूर्ति खे बि ॾिसंदव, तव्हांखे हुन द्वारा हुन पत्थर जी मूर्ति पत्थर जी मूर्ति भी जो भी अनुभव थींदी, जो भी प्राप्ति थींदी, वो भी परमात्मा ई कराईंदो आहे मथां खां। ॾिसो मथां खां पर तव्हां श्रद्धा सां वियो कि मूंखे हुन मूर्ति में ई मुंहिंजो भॻवानु आहे, त परमात्मा भी तव्हांजी श्रद्धा ॾिसी करे हुन मूर्ति द्वारा तव्हांखे शक्ति ॾींदो आहे। लेकिन तव्हां उहा श्रद्धा घर वेही भी रखी सघंदा आहियो न। ऐं पहिरियों त चलो असांखे पतो न हुयो कि मथां काथां भॻवानु शक्ति ॾींदो, हाणे त पतो लॻी वियो आहे न मथां केरु काथे वेठो आहे ऐं कीअं शक्ति थो ॾे, त छो न मां पंहिंजी श्रद्धा मथे ई रखां, हाणे छो न मां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे निराकार खे यादि करे ऐं उनजे मथां ई विश्वास रखां, श्रद्धा रखां कि उहो मूंसां गॾु आहे। ऐं सदा आहे पत्थरनि जी मूर्तियुनि खे या जंहिंमें भी माण्हू भॻवानु सम्झी करे पूॼंदो आहे हुनखे हर जॻह खणी वञी सघंदो आहे, न खणी वञी सघंदो आहे न, पर माण्हू अॼुकल्ह कृष्ण जी मूर्ति खणी करे घुमनि था, लेकिन आख़िर त कॾहिं न कॾहिं टुटी भी पवंदी, कुछ न कुछ थींदो भी सही। तंहिंखां सुठो त इहे भी महिनत छो, जॾहिं परमात्मा चए थो मां त अशरीरी आहियां, निराकार आहे, त मूंखे निराकार रूप में यादि करो न, त निराकार रूप में असां लेटे लेटे भी मन सां वीचार कंदासीं कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो भाउ परमात्मा, ऐं यादि रहंदो कि उहो मथे रहंदो आहे, ऐं मथे मां पंहिंजी बुद्धि लॻाए वियां ऐं परमात्मा खे यादि करां, त हिन में मां लेटी आहियां, वेठी आहियां, कुछ भी पैदल हलां थी त हुनजो त कोई फ़र्क़ु न पवंदो न, छो जी त आत्मा यात्रा थी करे, आत्मा पंहिंजे मन बुद्धि सां मथे परमात्मा सां मिले थी, परमात्मा सां प्राप्ति थी करे, ऐं जेका भी ॿिया वीचार मन में अचण जी कोशिशि था करनि, जो विघ्न रूप हुजनि था, तूफ़ान ठहनि, तूफ़ान रूप में अचनि था, मूंखे हुनखे ध्यानु ई न ॾियणो आहे न, परमात्मा जी शक्ति सां उहो सभु ख़तमु थी वेंदो। त बाबा चए थो सदा रूहानी यात्रा ते रहो, त सदा ई रूहानी यात्रा कंदा हलो, असां सदा ई बाबा खे मथे यादि कंदा हलो, त हिन यात्रा जॾहिं असांजी इहा यात्रा पूरी थी वेंदी न परम धाम में, असां श्री बाबा खे यादि था करूं, परमात्मा खे, ऐं जॾहिं सभु कुझु बंधन आत्मा सभु बंधननि सां, सभु विकारनि सां, सभु बुराइनि सां मुक्त थी वेंदी न हिकदमि सुतो प्रधान, भई माण्हू यात्रा करणु वेंदो आहे त सोचंदो आहे न मां या पंहिंजा पाप धोई ईंदमि, पोइ घर अची वापसि पाप करणु लॻी वेंदो, लेकिन हिते परमात्मा चए थो त रोज़ रोज़ मूंखे यादि करे पंहिंजा पाप धोई 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 जॾहिं तव्हां पोइ पाप न कजो, पोइ ध्यानु रखिजो, अगरि कुझु पाप थियो त मूंखे ॿुधाइजो, न त 100 गुणा सज़ा मिलंदी। भई कोई पहिरियों कुझु ग़लति कमु करे थो त हुनखे सज़ा त मिलंदी, लेकिन असां अगरि हाणे परमात्मा खे यादि करूं था, हुनजो ज्ञान ॿुधूं था, ऐं असां हुनजे चए ते न हली वरी बि ग़लती कंदासीं त असांखे 100 गुणा सज़ा मिलंदी। कॾहिं जॾहिं असां प्रॉमिस कंदासीं कि हा मां अॼु खां ईअं न कंदमि, सम्झो मां चयो परमात्मा खे कि मां अॼु खां क्रोध न कंदमि, चाहे कोई कुझु बि करे, ऐं मां क्रोध करे छॾियो, पतो हूंदे हुए बि कि मां परमात्मा सां प्रॉमिस कयो, ऐं मां पोइ बेपरवाह थी वियमि, भई हुननि खे सॉरी बि न चयो, बाबा चई पोइ
ॿियो कंदी हुयमि त मूंखे क्रोध जी सज़ा ज़्यादा मिलंदी कि भई मां परमात्मा खे प्रॉमिस कयो, पोइ क्रोध कयो, पोइ हुन सां क्षमा बि न मांगी। हीअं न रोज़ रोज़ करे क्षमा मांगो, न, हिकु ॿ टे बार बाबा क्षमा करे सघंदो आहे, लेकिन पोइ सावधान रहणो। अगरि न कयो, ध्यानु ॾिनो त पोइ सज़ा बि मिलंदी, डबल 100 गुना ज़्यादा सज़ा मिलंदी। त बाबा चए थो कि हिन रीति तव्हां जॾहिं मूंखे यादि कंदे कंदे पावन थींदा वेंदव न, त मूं वटि परम धाम में सभु आत्मायूं अची वेंदियूं। मतिलबु सभी हिकु साथ ई वेंदियूं, लेकिन असां हाणे परमात्मा खे यादि करे पावन ठहूं था त असां अंत में सज़ा न खाईंदासीं, बिना सज़ा खाए परमात्मा वटि हली हलंदासीं। त हीअ असांजी यात्रा पूरी थी वेंदी। पोइ असांखे हिन मृत्यु लोक में न अचिणो, हिन कलयुग में पोइ असां न ईंदासीं। पोइ असां कॾहिं किथे ईंदासीं? सतयुग में। त बाबा चए थो ॾिसो, दुनिया में जो माण्हू जिस्मानी यात्रायूं कंदा आहिनि न, उहे त वेंदा आहिनि, पोइ वापसि खां हुन ई दुनिया में लौटंदा आहिनि, पोइ वापसि खां उहो बुरा कर्म करणु लॻी वेंदा आहिनि, त वापसि खां पाप जमा थींदो वेंदो। पोइ थोरनि ॾींहंनि खां पोइ चवंदा आहिनि वापसि सां वञूं था पाप धोइण। लेकिन हीअ जेकी रूहानी यात्रा बाबा असांखे ॿुधाए थो, पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा खे मथे यादि करो, ये यादि कंदे 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 जॾहिं असां मथे पहुची वेंदासीं न सच्ची में, पोइ असां स्वर्ग में ई ईंदासीं हेठि। छो कि मथे त वेहणो न आहे, छो कि आत्मा पाठदारी आहे न, त आत्मा खे हेठि अचिणो ई पवंदो आहे पाठ वॼाइण लाइ। त हेठि कॾहिं ईंदी आहे उहा? पोइ स्वर्ग में ईंदी आहे। त बाबा चए थो कि सदा हाणे रूहानी यात्रा थी रहो। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे निमित भाव जे अभ्यास द्वारा स्व जी सर्व जी प्रगति करण वारा न्यारा ऐं प्यारा ठहूं। बाबा चवनि था निमित थियण जो पाठ सदा न्यारो प्यारो ठाहींदो आहे। भई मूंखे इहा ज़िम्मेवारी मिली आहे। कोई चवंदो आहे न मां ई करे सघंदी आहियां, मुंहिंजे अलावा कोई न करे सघंदो आहे, मां ॾाढो सुठो कंदी आहियां। न, ईअं न सोचणो। भई मूंखे इहा ज़िम्मेवारी आहे। जॾहिं असां ईअं पंहिंजे पाण खे सोचींदासीं न भई सभु कुझु परमात्मा जो आहे, परमात्मा मूंखे इहो कमु ॾिनो अथई करण लाइ। भई तव्हां जब ॿार अथव त ईअं न सम्झो कि मुंहिंजी ड्यूटी आहे, मूंखे परमात्मा ज़िम्मेवारी ॾिनी अथई कि तूं हिनजी संभाल कर, हिन घर जी संभाल कर। जेको बि तव्हां कर्म करो था हुनजी संभाल करण जी ज़िम्मेवारी मूंखे परमात्मा ॾिनी अथई, मां निमित आहियां। त असां ॾिसो न्यारा सभिनि सां असांजो मोह कंहिंमें मोह बि न रहंदो ऐं असां सभिनि खे सुठी रीति संभालंदासीं बि ऐं प्यारो बि रहंदासीं, उन्हनि जा प्यारा बि थी वेंदासीं। जॾहिं असां चवंदा आहियूं न मुंहिंजा ॿार आहिनि, मूंखे ई संभालणो आहे, रोज़ु सुबुह जो ईअं करिणो आहे, मां ई मूंखे ई सभु कुझु करिणो आहे, त ईअं मूंखे करिणो आहे, मुंहिंजो करे न असां में उहो अटैचमेंट अची वेंदो आहे। पोइ कुझु न कुझु हेठि मथे भई मूंखे करिणो आहे त मां कीअं बि कंदा, पोइ क्रोध में ईअं उल्टा सुल्टा शब्द चई करे कंदा आहियूं। अगरि सोचंदासीं न परमात्मा मूंखे ज़िम्मेवारी ठातो अथई, हुन निमित ठातो अथई, त ऑटोमेटिकली असां कर्म ॾाढी सुठी रीति कंदासीं ऐं मोह बि न हूंदो, त सभिनि जा प्यारा बि ठही वेंदासीं। अगरि निमित भाव जो अभ्यास वताऊं सहज आहे त सदा असांजी बि प्रगति थींदी जीवन में ऐं ॿियनि जी बि प्रगति थींदी। उन आत्माउनि जो कदम धरनी ते न पवंदो। अगरि असां सोचूं न कि अगरि परमात्मा मूंखे हिन कम जे लाइ निमित ठातो अथई, ज़िम्मेवार ठातो अथई, त अहिड़े आत्मा खे सदा लॻंदो आहे कि मां अहिड़ो कर्म करां जंहिंसां माण्हुनि खे पतो लॻे कि मां कंहिंखे यादि करे कंहिंजी चए ते थी हलां।
तो ऑटोमेटिकली अगर असां ख़ुदि खे ईअं सम्झी करे हलंदासीं कि भई सभु कुझु परमात्मा जो ऐं परमात्मा मूंखे सभु संभालण लाइ निमित ठातो अथई, त असांजो ध्यानु छा रहंदो, भई असांजो कर्म उअं ई थिए जीअं परमात्मा चाहींदो आहे। त जॾहिं असांजा कर्म ओड़ा थींदा वेंदा त माण्हुनि खे ऑटोमेटिकली छा लॻंदो कि हीअ त अलॻि ई आहे, मतिलबु कोई हिनखे शिक्षा ॾियण वारो ॾाढो सुठो आहे। त परमात्मा वैसे ॾेखारे में न ॾींदो आहे, लेकिन असांजा जॾहिं कर्म परमात्मा जहिड़ा थींदा वेंदा आहिनि न, त माण्हुनि खे सम्झ में ईंदो आहे कि हा हीअ परमात्मा खे यादि करण वारी आहे, परमात्मा हिन जो साथी आहे। त असांखे हाणे ख़ुदि खे निमित सम्झणो आहे। सोचंदा आहियूं न भई सभु कुझु भॻवान ई ॾिनो अथई, सभु कुझु भॻवान ई ॾिनो अथई त असांखे बि भॻवान जी राय ते हलणो पवंदो न। असां चऊं था कि घर संपत्ति ॿार भॻवान ॾिना अथई, त असांखे हिननि खे ॾाढो प्यार सां संभाले करे हलणो आहे। असां अगरि हिनखे क्रोध करे बोझ सम्झी करे हलाईंदासीं त माण्हू चईंदा न तव्हां भॻवानु तव्हांखे ॾिनो अथई ऐं तव्हां ईअं क्रोध में आवेश में अची करे बोझ सम्झी करे हुनजो कमु था करो त कुझु प्राप्ति थींदी। त हिन करे अगरि सम्झो कोई कंहिंजा ॿार हूंदा आहिनि त अगरि माउ पीउ चईंदो आहे इहे कमु करो ऐं ॿार अगरि सोचनि कि अरे मूंखे ही करिणो आहे, बोझ सम्झी करे दुखी परेशान थी करे करनि त सुठो न लॻंदो न माउ पीउ खे, ऐं माण्हुनि खे बि सम्झ में अची वेंदो कि इहे कमु करण में इंट्रस्टेड न आहे। ईअं ई अगरि माउ पीउ ॿार खे चए कि तोखे हीअं करिणो अथई ऐं ॿार माउ पीउ जे चए अनुसार उन्हनि जी शिक्षाउनि अनुसार ई उहो कमु कंदो त माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो न इहे कंहिंजो ॿार आहे, हिनखे शिक्षा ॾियण वारो केरु आहे। त ईअं ई परमात्मा बि ॾेखारे में न ॾींदो आहे, लेकिन अगरि असां सम्झूं कि असांखे परमात्मा निमित ठातो अथई, असांखे हुनजे हिसाब सां ई सभु कुझु संभालणो आहे, त माण्हुनि खे पतो लॻी वेंदो आहे कि हीअ परमात्मा जा प्यारा ॿार आहिनि, हुननि जे चए ते हलण वारा ॿार आहिनि। स्लोगन आहे सुखदाता जा ॿार सदा सुख जे झूले में झूलंदा रहो, दुख जी लहर में न अचो। भई मां सुखदाता जो ॿार आहे, कॾहिं बि तव्हांखे दुख थिए न कंहिं ॻाल्हि जो त यादि कजो कि मां कंहिंजो ॿार आहियां। मां सुखदाता बाप जो ॿार त मां दुखी थी सघंदो आहे। कंहिंजो बाप ॾाढो अमीर हुजे त ॿार ग़रीब हूंदो छा? बाप अमीर आहे त ऑटोमेटिकली बाप त चईंदो ई आहे ॿार पैदा थिया आहिनि त मुंहिंजी जाइदाद जा हक़दार आहिनि, इहे ई आहिनि, सभु कुझु पैदा थींदे ई हुनजे नाम ते थी वेंदो त हुनखे पैसे जी कमी हूंदी केॾी। त ईअं ई अगरि असां चऊं त असां भॻवान जा ॿार आहियूं, तूं माता पिता असां बालक सम्झा ऐं असांजो बाप सुखदाता सदा सुखी स्थिति में स्थित रहण वारो, सभिनि खे सुख ॾियण वारो, त मां दुखी छो आहियां? हिनजो मतिलबु मुंहिंजो पीउ न आहे उहो। अगरि मुंहिंजो पीउ आहे त मूंखे सुख ॾे न उहो, मूंखे दुख छो थो ॾे? त भाउ चए थो मां त तव्हांखे दुख न ॾिनो, तव्हां ई बुरा कर्म करे दुखी थिया आहियो न, हाणे मुंहिंजे चए ते हलंदव न त सदा सुखी रहंदव। अञा ताईं असां भॻवान जे चए ते न पिया हलूं, इहे असांखे मञिणो खपे। छो कि भॻवानु कॾहिं न चईंदो आहे कि तव्हां काम विकार में वञो, क्रोध करो, लोभ करो, मोह करो, अहंकार रखो, ईर्ष्या द्वेष न कर। अगरि असां में इहे ॻाल्हियूं आहिनि मतिलबु असां भॻवान जी आज्ञा जे विरुद्ध हुनजी आज्ञा नथा मञो, जीवन जीअण माण्हू चवनि था भॻवानु सृष्टि ठाती अथई, पर भॻवानु चए थो मां अहिड़ी सृष्टि ठाती न जे सृष्टि जी वृद्धि काम विकार सां थिए। इहो त ॾाढो ई कूड़ आहे भॻवान जे मथां, ऐं कूड़ ॻाल्हाइणो बि भॻवान जे लाइ चऊं त केॾो वॾो पाप था करनि न माण्हू। भॻवानु चईंदो कॾहिं तव्हां छो जो काम विकार बि हिकु हिंसा थींदी आहे, लड़ाई झगड़ो थींदो। अगरि भॻवानु चए कि तव्हां विकारनि में वञी करे सृष्टि वधायो त तव्हां इहो ॿुधायो
कि जेका माण्हू संन्यास करे भगवान जो नाम था जपनि, सोचनि था काम विकार खे छॾंदासीं, घर गृहस्थी खे छॾंदासीं त ई भगवान मिलंदो। जेका माण्हू पवित्र था रहनि ऐं भगवान जो नाम था जपनि, अगरि भगवान चए थो विकारनि में वञी दुनिया खे वधायो, त घर गृहस्थी में जेका माण्हू विकार में वञनि था उहो बि त भगवान खे घर गृहस्थी में यादि करे सघंदा आहिनि न। पोइ उन्हनि खे त कोई गुरु करण जी दरकार ई न आहे, पोइ त सन्यासियुनि खे सन्यास करण जी दरकार ई न आहे, पोइ त दुनिया में कोई संत सन्यासी गुरु हुजिणो ई न खपे न। त इहे जेको असां भगवान जे लाइ उल्टो सुठो चऊं था न, इहे असांखे न चइणो खपे। छोकी गीता में बि लिखियलु आहे काम मां शत्रु, सभई विकार बुरा आहिनि। त अञा ताईं असां ऐं परमात्मा अहिड़ी सृष्टि रची हुई स्वर्ग, जिते विकार जे बिना सृष्टि वधंदी हुई। लक्ष्मी नारायण जा बि ॿार हुया, राम सीता जा बि ॿार हूंदा, लेकिन उहो उन्हनि जी उते योग बल जी पैदाइश हूंदी। ॾिसो हिन जो उदाहरण आहे मोर। मोर बि कॾहिं विकार में न वेंदो आहे, तॾहिं त कृष्ण खे मोर पंख ॾेखारीनि, छो जो कृष्ण जी दुनिया में योग बल जी पैदाइश हुई ऐं ओड़ी दुनिया उन दुनिया में रहण वारी आत्माउनि खे शक्ति ॾियण वारो परमात्मा भगवान। असांखे बि हाणे असांखे भगवान जे चए ते हलणो। जॾहिं असां भगवान जे चए ते हलंदासीं त दुख परेशानियूं जेके बि दुनिया में आहिनि न विकार बुरायूं, असांखे कुझु बि न करे सघंदा। भले दुख ईंदो लेकिन असां सदा सुखनि जे झूले में झूलंदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।